खैरपुर नाथन शाह में पानी जे हथरादू खोट के खिलाफ शहर के मुख्तलिफ सियासी पार्टियन अवामी जमहूरी पार्टी और कौमी अवामी तहरीक पारा सिटी प्रेस क्लब अॻियां सख्त एहतजाजी मुज़ाहरो किया वियो। मुज़ाहरे में अवामी जमहूरी पार्टी और कौमी अवामी तहरीक के अगवाणन कारकुनन ऐं शहरियन वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहरे के अगवाणन अवामी जमहूरी पार्टी ज़िले दादू के सदर एडवोकेट मोहम्मद इसहाक गारही, एडवोकेट जबार सियाल, अमजद सूमरो, कौमी अवामी तहरीक के डिविजनल जनरल सेक्रेटरी सूमर चांडियो, एडवोकेट आकाश लाखिर, सदाम कलहोड़ो, रशीद लगारी, नज़र लगारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इरीगेशन खातो ऐं चूंडियल नुमाइंदा मिली भगत करे पानी जे हथरादू खोट पैदा कई आहे जेको अवाम सां सरासर ज़ुल्म आहे। हुननि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त इरीगेशन खाते जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं पाणी जी बहाली फ़राहम कई वञे।